नाज़रीन, वफ़ाक़ी सरकार पारां अवाम मथां पेट्रोल बम किराइण ऐं वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ खिपरे में GSM क़ौमी महाज़ जे कारकुननि ऐं शहरनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन्हीं हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे असद शाह। जी असद, असां हिन वक़्तु खिपरो जे शहीद चौक ते मौजूद आहियूं। गुज़िरियल राति वफ़ाक़ी सरकार पारां जेको अवाम ते पेट्रोल बम किरायो वियो या उन खां अलावा जेका वधंदड़ महांगाई आहे उन ख़िलाफ़ हिते खिपरो में जस्कम जा कारकुन उन खां अलावा शहरी जेके आहिनि उहे सरापा एहतजाज बणियल आहिनि। वधीक हिननि मुज़ाहिरीन खां पुछंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। हिन हुकुमराननि पंहिंजे इक़्तिदार ख़ातिर, पंहिंजे इक़्तिदार जे उन वेड़ ख़ातिर हिन सॼे जेको बि लोट जेका बि वज़न हुन आवाम जे मथां किरायो उहे साॻिया हुकुमरान हिकिड़ा हुकुमरान चवंदा त फलाणे खां न वधायो आहे, अबा फलाणे खां न वधायो आहे त तव्हां अची आयो, तव्हां त उन खां बि वधीक वधायो आहे। ऐं हिते ही हुकुमरान आवाम जा लीडर न आहिनि पर आवाम जा दुश्मन आहिनि। मज़दूर खां नथा पुछनि, जेको 300 रुपया दिहाड़ी कमाए थो उहो छा पंहिंजे बच्चनि खे खाराईंदो, छा मरणो अटेंड कंदो, छा पढ़णो अटेंड कंदो। ग़रीब माण्हू कमाए थो 300 रुपया, हिते वठनि पिया गेजा 700 रुपया। पोइ ज़ुल्म हले पियो हिते, माण्हू ग़रीब जेके दाऊं करनि था केॾां वञनि, परेशान आहिनि। न उनजे घर में अटो आहे, न घी आहे, न बसर हींअर 80-100 रुपया किलो आहे। तेल 30 रुपया वधियो आहे त हिते माना गे 200 रुपया वधी वियो आहे। कल्ह 220, 520, अॼु 700 रुपया गे आहे। इहो हिकिड़ो सिधी असां सम्झूं था त हिन अवाम जे मथां सिधो हिकिड़ो दुश्मनी आहे, अवाम दुश्मनी रवैयो आहे। इन खे बंदि कयो वञे ऐं अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। हींअर ग़रीब माण्हू पंहिंजो बिजली जो बिल जो बि मतिलबु टाइम ते ॾेई नथो सघे। अगरि 400-500 रुपया कमायूं था रोज़ाना, ग़रीब माण्हू जो 1000 रुपया ख़र्च आहे। हींअर मथां ईद अचे पियो, ईद जो कंहिं माण्हू वटि कपिड़नि जा पैसा बि कोन्हनि, जुती जा पैसा बि कोन्हनि। पेट्रोल महांगो थी वियो, महांगाई वधी वई आहे, ग़रीब माण्हू जो जीअण मुश्किल थी वियो आहे। हिते डॉक्टरनि ॿियनि सभिनि फ़ियूं वधाए छॾियूं आहिनि, ग़रीब माण्हू नथो इलाज कराए सघे, घुटिजी हिते ई घर मरे पियो, केरु कोन आहे मिस्किननि जो। जी बिल्कुलु, अवां मुज़ाहिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त हिकु दफ़ो ॿीहर अवाम ते 30 रुपया पेट्रोल जो जेको वफ़ाक़ सरकार पारां बम किरायो वियो आहे उन जे करे आम वाइपे जूं शयूं जेके आहिनि उन्हनि जा अघ जेके आहिनि उहे ॾींहं ॿ ॾींहं जेके आहिनि उहे वधी रहिया आहिनि। हिते जेके मुज़ाहिरीन आहिनि उनजो चवणु आहे त वधंदड़ महांगाई जे करे ग़रीब ऐं मिस्किन माण्हू जेके आहिनि, मज़दूर जेके ॾियारीदार माण्हू आहिनि उहे लंघण काटण ते मजबूर आहिनि, जॾहिं त मिडल क्लास जा जेके माण्हू आहिनि उन्हनि जी बि ज़िंदगी, उन्हनि जे लाइ गुज़ारण बि तमामु ॾुखी थी वई आहे। हिते जेके मुज़ाहिरीन आहिनि हिननि सिंध गवर्नमेंट ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो आहे त मुल्क में वधंदड़ तेल जे क़ीमतुनि ऐं आम वाइपे जे शयुनि जे वधंदड़ अघनि ते कंट्रोल कयो वञे, जीअं ग़रीब ऐं मिस्किन अवाम खे रिलीफ मिली सघे। जी।